कपरी मोरी में लतीफ़ शनासी जे उनवान हेठ नौजवाननि पारां हिकु गॾिजाणी कोठाई वई। गॾिजाणी में मुक़रर कासिम भान पारां लतीफ़ शनासी ते लेक्चर ॾिनो वियो। समाज अॻवान नौजवान शकील आरिसर पारां कोठायल गॾिजाणी में इलाइक़े जे मोज़ज़ अब्दुल्ला कालेपटो, अली अहमद दल, करीम भान, सलेमान आरिसर, मीर बचल चानियो, फयाज़ आरिसर, शाहिद आरिसर, जावेद चांग, गुलाम कादर पंवर, बाबू ख़ास चेली, फैज़ मोहम्मद नोलियो समेत इलाइक़े जे नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते प्रोग्राम जे ऑर्गेनाइज़र शकील आरिसर चयो त लतीफ़ शनासी जे हवाले सां हर महीने जी अंग्रेज़ी 25 तारीख़ ते गॾिजाणी कई वेंदी। हिन चयो त इलाइक़े अंदरि अहिड़े क़िस्म जा स्टडी सर्कल हलण करे इलाइक़े जे नौजवाननि में शऊर ईंदो ऐं हू पंहिंजे इल्म ज़रिए दुनिया सां गॾु बीह सघंदा। हिन चयो त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम हर ॻोठ में थियणु घुरिजनि, छो त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थियण सां नौजवाननि खे ॼाण हासिलु थींदी। उन करे असांजो नौजवान हर प्लेटफॉर्म ते नुमाया रही सघे थो। ॿिए पासे इलाइक़े जे मोज़ज़ सियासी समाजी अॻवाननि तोड़े हर मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि पारां शकील आरिसर जे हिन कोशिश खे साराहे पियो वञे। हिन क़दम खे इनक़लाबी क़दम क़रार ॾेई छॾियो आहे ऐं हर क़दम ते साथ ॾियण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। बिलावल अरबाब, TAY न्यूज़, टंडो अलायार।